नाज़रीन, तंगवाणी भरिसां ॻोठ ख़ैर मोहम्मद मलिक में उस्ताद जे घर मां अणॼातल चोर लखें रुपयनि जो सामान चोरी करे विया। वाक़े ख़िलाफ़ मलिक बिरादरी जे माण्हुनि ऐं ॻोठाणनि इंडस हाईवे ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हयो आहे। तफ़सील ॾिसूं था अता हुसैन मलिक जी हिन रिपोर्ट में। जी नाज़रीन, डेरा सरकी पुलिस थाने रात देर से नामालूम हथियारबंदन ॻोठाणे हाजी खैर मोहम्मद जे घर में खाट हणी संदसि घर में पे लखें रुपया रोक सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान ॿाहिरि विया। संदसि अॼु मलिक बिरादरी जे माण्हुनि मंगसी स्टॉप भरिसां धरणो हणी टायरनि खे बाहि ॾेई रोड ब्लॉक अचो संदसि उन सां अॻु ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कयूं। उन्हनि जो वधीक छा चवणु आहे? असांजी चोरी थी आहे तक़रीबन 2-2:30 बजे जे क़रीब। असां तक़रीबन SHO सां DSP सां मुसलसिल असां उन्हनि ॾे ॻाल्हियूं कयूं आहिनि। तक़रीबन असांजा कुझु 2-2.5 लख रोक रक़म ऐं सोना ज़ेवर ऐं काफ़ी सामान जेको आहे उहो खाट हणी करे असांजे घरां कढी आहिनि। असां CM वज़ीर आला हाउस जे अॻियां बि असां धरणो हणण जे लाइ तयारु आहियूं जेकॾहिं असांजा मुतालबा पूरा न थींदा। असां को सियासी इंतकाम आहे या को असांजी मलिक बिरादरी सां मुसलसल 4 चोरी थियूं आहिनि। इन खां अॻु में असांजी में चोरी थी वई, 2 मोटरसाइकिल हुया ऐं अॼु जेको राति जेको आहे असांजे घर जो सोना ज़ेवर ऐं रोक रक़म जेको खयो आहे। इन बावजूदि इन SHO जेको अॻु में हो जेको आहे सरवर सरकी उन असांजे में खे बि पंहिंजे हथनि सां जेको आहे विकिरो कयो ऐं हीअ SHO बि असां ईअं न सम्झूं था त हीअ बि जेको आहे चोरनि सां ॿधल आहे ऐं हीअ चोरी असांजी ख़ुदि पुलिस थी कराए। रोज़ हर महीने में चोरी, हर महीने में फुर, हर महीने में ॾोह। असां सां न पुलिस तावान करे थो, न को ऑफिसर तावान करे थो, न को ॿुधे थो। असांजी रोज़नि साईं सॼो ज़ेवर माल लुटियूं सामान लचनि जा सॼा खणी विया, रोक किरोड़नि जा पैसा खणी विया। पुलिस को बि असांजे ॻाल्हाइण में तयारु न आहे। हे महीने में बि असांजी चोरी, हुन महीने में बि असांजी चोरी, जाॾो काॾो चोरी। असांखे डाच में रहे असांजी माल खे जीअं ईअं गुम करे थो छॾे। SP को गवारा नथो करे कि असांजो ॿुधे ग़रीबनि जो मसइलो आहे त असांजे इलाइक़े में ज़िले कश्मीर ऐं पसगिरदे असांजो इलाइक़ो पंहिंजे इंतिज़ामिया जे हथरादू असांजे अमन खे ख़राबु कयो वियो। ॾींहुं राति हथियार खणी डाको घुमंदा वञनि था ऐं SHO SP नाजाइज़ उन्हनि जे लाइ बेवस बणियल आहिनि। असां ग़रीबनि खे लुटियो वञे थो। राति असांजे घर में घिरी करे लखें रुपया किरोड़ असांजो सामान खणी विया ऐं हिन राति 2 बजे खां वठी असां SHO साहिब ॾे ॻाल्हियूं कयूं था। SHO साहिबु असांजी कॉल खणण अटेंड बि न आहे। छा SHO असां अवाम जो नुमाइंदो आहे या SP DC साहिब जो नुमाइंदो आहे जो कंधा को निंड पियो आहे? खैर मोहम्मद मलिक में चोर जे करे घिरे सामान जे करे घर जो खणी विया ऐं राति जो 3 बजे असां SHO सां ॻाल्हायोसीं कि बार दिन किरे सां उन हिन टाइम ते असां सां जेकॾहिं फ़ोन ते न ॻाल्हायो बि आहे न ख़ुदि हिते जेकॾहिं पहुतो आहे ऐं इंतिज़ामिया जी नाली जे करे असांजे इलाइक़े में चोरी जा वारदात में इज़ाफ़ो थिए थो पियो ऐं पुलिस खे सभु कुझु ख़बर आहे त चोर कहिड़ा आहिनि, धाड़ियल कहिड़ा आहिनि ऐं जेकॾहिं को चोर जेकॾहिं ॿधी अचे थो थाणे ते ऐं समूरो अमलदार जेकॾहिं उन सां गॾु थी करे उन खे जेकॾहिं छॾाए छॾनि था ऐं उन खे छोड़े छॾनि था। को बि जेकॾहिं हिते ऑफिसर न आहिनि। असां जेकॾहिं DIG खां IG खां वज़ीर आला खां मुतालबो कयूं था हिन नाल ऑफिसर जेकॾहिं SP खे ऐं SHO खे हटाए वञे। कैमरामैन शाहिद हुसैन सां गॾु अता हुसैन मलिक, मेहरान TV, तंगवाणी।